घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो में हज़रत सैयद बाबा जमीलुद्दीन औलिया दहलवी जी 51 सालियानो उर्स मुबारक ऐं बाबा ख़ान खटोला जो मेलो शुरू थी वियो आहे, जंहिंजो अॼु ॿियो ॾींहुं हो, जंहिंमें फुटबॉल मैच पिणु थियो। ॿारनि सॼो ॾींहुं झूलनि जा मज़ा वरिता। गॾोगॾु पासे वारे दरगाह बाबा ख़ान खटोला जो मेलो पिणु लॻी वियो आहे। दरगाह शरीफ़ खे गुस्ल ॾेई चादर चाढ़ी वई। बाबा ख़ान जमील खां शाह जे बैठक काज़ी मोहल्ला मां निकिरंदड़ चादर जो सॼे शहर खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां दुल्हन ऐं शरनाइनि सां गुज़ारियो वियो। अक़ीदतमंदनि चादर मथां मिठाइयूं ऐं खोर पिणु ॾिनी। दरगाह पहुचण ते वक़्तु अक़ीदतमंदनि वजद में अची विया ऐं धमालूं पिणु कयूं वयूं। चादर चाढ़े दुआ घुरण खां पोइ मेले जी शुरूआति कई वई। दरगाह जे ख़ासि ख़िदमतगार ख़लीफ़े मोहम्मद आशिक़ ऐं ख़लीफ़े मीर मोहम्मद पली जो मूजिबि मेलो 3 ॾींहं जुमो छंछरु आचर ताईं जारी रहंदो, जंहिंमें अक़ीदतमंदनि ज़ाइरीन जी वॾी तइदाद शरीक थी रही आहे। मेलो अक़ीदत, जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे, जिते ॿारनि जे लाइ झूला, मुख़्तलिफ़ दुकान पिणु लॻाया विया आहिनि। सिॼ ॿिए ॾींहुं फुटबॉल जा मैच पिणु थिया, जेको मैच यंग शाइन 11 घारे जे ब्राज़ील फुटबॉल क्लब खे हाराए मैच खटी वरितो, जंहिंजा महिमान ख़ासि मीर बाबू पांवर, वाइस चेयरमैन खारो टाउन घारो प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर ज़ुहैब शेख, नायब सदर मिनहाज कुरैशी ऐं फाज़िल चांडियो इनामात विरहाया। मेलो पंहिंजे आख़िरी ॾींहं ते महफ़िल कवाली सां पुॼाणीअ ते पहुचंदो, जंहिंमें मशहूर कवाली पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। घारो शहर जे अवाम ऐं अक़ीदतमंदनि जे वॾे अंग में शिरकत करण जो सिलसिलो जारी आहे ऐं हर तरफ़ रूहानी फ़ज़ा क़ाइमु आहे।